पढ़ियो था पढ़न कढ़न कीन कुलूब में पाणा ॾोह चढ़न जीअं वर्क वराइनि वितरा। अस्सलाम वालेकुम। शाह अब्दुल लतीफ़ भटाई जे हिकु नए बैत सां गॾु वरी हाज़िर आहियां। ऐं शाह अब्दुल लतीफ़ भटाई जे बैतनि में जेको पैगाम आहे, जेका सम्झ आहे, उहा अगरि हिकु दफ़ो सम्झ में अची वञे त वाह वाह थी वञे। ऐं शाह अब्दुल लतीफ़ भटाई हिकु आफ़ाक़ी शाइर आहे, यानी हिकिड़ो महदूद एरिया जे लाइ या महदूद टाइम जे लाइ नाहे, बल्कि हमेशह उनजो नालो क़ाइमु रहंदो। ऐं शाह अब्दुल लतीफ़ भटाई जे रिसाले जा इलाही सारियुनि ज़बानुनि में दुनिया में तर्जुमा थी चुका आहिनि, इलाही सारियुनि ॿोलियुनि में। सो इहो पैगाम महदूद न रहियो आहे, इहो पैगाम दुनिया में फैलिजी चुको आहे। बसि असां सिंधी रुॻो उनखां अणवाक़िफ़ आहियूं या उनखां लापरवाह आहियूं या उन तरफ़ असां ध्यानु नथा ॾियूं। बाक़ी दुनिया में त माशाअल्लाह वाह वाह लॻी पई आहे। सो अॼु जो बैत तव्हां ॿुधो, हिकु दफ़ो वरी पढ़ां थी। ॾाढो मूंखे दिलि खे टच कंदो आहे इहो, ऐं हमेशह मां पंहिंजे स्टूडेंट्स खे बि सम्झायो आहे, ऐं मां इलाही दफ़ा पंहिंजे वीडियोज़ में इनखे रिपीट बि कयो आहे। सो अॼु स्पेशली हिन वीडियो जे लाइ पढ़ियो था पढ़नि कढ़नि कीन कुलूब में पाणा ॾोह चढ़नि जीअं वर्क वराइनि वितरा। यानी जेके बि इल्मु हासिलु कनि था, पढ़ण वारनि खे, आलमनि खे, इल्मु हासिलु करण वारनि खे, बल्कि मां त चवंदमि त हाणे त हर को थो इल्मु हासिलु करे, आम शागिर्द खे, सभिनीनि जे लाइ इहो पैगाम आहे। छो त शाह अब्दुल लतीफ़ भटाई ज़माने में आलिम पढ़ंदा हुआ, को पढ़ंदो हो शायदि, हाणे त हर को पियो पढ़े। सो इहो पैगाम सभिनीनि जे लाइ आहे। त शाह साईं फरमाए थो त पढ़ियो था पढ़नि कढ़नि कीन कुलूब में, दिलनि ते पंहिंजे को असर ई नथा आणनि, रुॻो पढ़ंदा था वञनि, उन मां कुझु सिखनि नथा, कुझु पिराइनि नथा, कुझु हासिल ई नथा कनि, को चेंज ई नथा आणनि पाण में, रुॻो था पढ़नि। छो त पाणा ॾोह चढ़नि, उन्हनि ते गुनाह चढ़ंदा वेंदा, ॾोह चढ़ंदा वेंदा। जीअं वर्क वराइनि वितरा, वितरा माना घणा। जीअं इल्मु पिराईंदा वेंदा, जीअं पना उथलाईंदा वेंदा, तीअं तीअं गुनाहगार थींदा वेंदा। ॾिसो, हुकुम आहे असांखे त इल्मु हासिलु कयो पींघे खां क़बर ताईं। इल्मु हासिलु कयो, केतिरो बि तव्हांखे परे वञिणो पवे। ऐं असांजे त दीन इस्लाम में त जॾहिं वही नाज़िल थी त उनजो पहिरियों लफ़्ज़ ई हो पढ़। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन वटि फ़रिश्तो जॾहिं पहिरियों खणी आयो पैगाम अलाह जो, त उहो चई पढ़। त इन मां अंदाज़ो कयो त इल्मु हासिलु करण जी अहमियत केतिरी आहे। पोइ जॾहिं अलाह जो हुकुम आहे, जॾहिं नबी जो फ़रमान आहे, त उहो उनजो केॾो वॾो सवाबु हूंदो जॾहिं असां इल्मु हासिलु था कयूं। ऐं इल्मु छो हासिलु कयो वेंदो आहे? त जीअं असां पाण में तब्दीली आणियूं, असां सिखूं, असां सम्झूं, असां उनजे मुताबिक़ अमल कयूं। पर जेकॾहिं इल्मु हासिलु करे असां कुझु सिखूं नथा, कुझु सम्झूं नथा, कुझु पिरायूं नथा, कुझु हासिल ई नथा कयूं, पाण में का तब्दीली नथी अचे, असां ते को असर ई नथो थिए, त पोइ उन इल्मु हासिलु करण जो त को सवाबु त कोन्हे। पोइ जीअं जीअं पढ़ंदो वेंदो, जीअं जीअं इल्मु हासिलु कंदो वेंदो, जीअं जीअं पना उथलाईंदो वेंदो, तीअं तीअं गुनाहगार थींदो वेंदो इंसानु। केॾी गहरी ॻाल्हि आहे, थोरो सोचियो त। अॼुकल्ह डिग्री याफ़्ता त आम आहिनि, तालीम याफ़्ता कोन्हनि मुआशरे में। इल्मु हुननि जो कुझु न बिगाड़े सघियो आहे, वॾियूं वॾियूं डिग्रियूं न बिगाड़े सघियूं आहिनि कुझु। इख़्लाक़, अदब, तहज़ीब, पंहिंजे रवैयनि में तब्दीली, पंहिंजी सोच में तब्दीली किथे आई आहे? जेको जीअं पढ़ंदो थो वञे तीअं मग़रूर थींदो थो वञे, तीअं पाण खे ॿियनि खां बरतर सम्झंदो थो वञे। इल्मु त आजिज़ी ऐं निविड़त आणींदो आहे इंसान में। इहा तब्दीली ईंदी आहे, सिखबो आहे, सम्झबो आहे, इंसान थिबो आहे, अशरफुल मखलूक़ात थियण जो सबूत ॾिबो आहे। पर जॾहिं इहो सभु कुझु न थी सघे त उहो इल्मु हासिलु करणु पोइ सवाबु कोन्हे, उहो सिर्फ़ु गुनाह आहे। यानी पोइ असां पाण पंहिंजे हथ सां पंहिंजे गुनाहनि में इज़ाफ़ो कंदा था वञूं। त केॾी गहरी ॻाल्हि आहे, त इहा सम्झणु घुरिजे त इल्मु हासिलु करणु रुॻो इहो न आहे त मूं इलाही पैसो ख़र्चु करे, इलाही फीसूं भरे, वॾनि वॾनि इदारनि में मां पढ़ी वरितो, या वॾो मां आलिम फ़ाज़िल आहियां, मां वॾियूं आलिमनि जूं डिग्रियूं वरितियूं आहिनि। पर जॾहिं ज़ात में तब्दीली न आहे, रवैये में तब्दीली न आहे, असां पाण में कुझु ई न बदिलायो, जहिड़ा जो तहिड़ा ॼट रहियासीं, जाहिल रहियासीं, उहा ज़हन असांजो जहालत सां भरियलु हुजे, त उन इल्मु हासिलु करण जो को सवाबु न आहे, को फ़ाइदो न आहे, रुॻो नुक़सानु आहे। ऐं उहो नुक़सानु छा आहे? उहो गुनाह आहे। छो त इल्मु हिकिड़ी ज़िमेदारी आहे, इल्मु हिकिड़ो बोझ आहे, बार आहे। तव्हांखे शायदि इहा ख़बर हूंदी त जॾहिं अलाह साईं नबूअत नाज़िल पियो करणु चाहे त पहाड़नि बि जवाबु ॾेई छॾियो त असां इन इल्म जो बार न खणी सघंदासीं। सो बंदो
जेकॾहिं नियत सची हुजे, महिनती हुजे ऐं महसूसु करे पंहिंजी ज़िमेदारी, त इन इल्म जो सवाबु हासिलु करे सघे थो। इहो हुयो हिकिड़ो अॼु जो पैगाम जेको मूं पंहिंजी सम्झ जे मुताबिक़ मूं कीअं सम्झो, मूंखे छा सम्झ में आयो, उहो मां तव्हां सां शेयर कयो। सो शाह जो रिसालो ज़रूरु पढ़ो, कोशिशि कयो, सिखबो त ईंदो न। जॾहिं असां सिखंदासीं ई न, तमी न खणंदासीं, घर में हूंदो ई न, त असां छो सम्झंदासीं उनखे। सो इहो ॾाढो ज़रूरी आहे त असां हिन मां कुझु न कुझु पिरायूं। वरी मिलंदासीं ॿी वीडियो सां। अलाह भाई।